अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में वलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, आर्टिकल 6 PTI के बैन अञा ताईं डिस्कशन इन ते हलंदी पयूं। हालांकि डार साहब चयो हो त अञा ताईं फ़ैसिलो न थियो आहे, पर आज़म नज़ीर तारड़ साहब अची चवनि था त पार्लियामेंट में बहस थींदो, बैन ते ॻाल्हियूं अञा ताईं बरक़रार आहे त थींदो न थींदो। पीपुल्स पार्टी जो अञा ताईं स्टैंड क्लियर न आहे, पर अॼु जनरल सेक्रेटरी न PTI जा पीपुल्स पार्टी जा नयर बुखारी साहब उहे चवनि था पिया त असां गवर्नमेंट जा एलाए आहियूं ऐं गवर्नमेंट जे कैबिनेट जे हर फ़ैसिले ते यकीनदानी कराईंदासीं। ऐं PTI चए थी त किसी का बाप में हिम्मत नहीं हमें बैन कर। जी, जेतोणीकि सरकार जो बिल्कुलु हतमी ऐं फाइनल ॻाल्हि ॿुधाई हुई, जेको तारड़ साहब इंफॉर्मेशन मिनिस्टर 4-5 ॾींहं पहिरीं त पाबंदी लॻंदी ऐं सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल थींदो, उनखां त सरकार पोइ हिते हटी, इसाक डार साहब ऐं ॿिया थिया, पर हुन ॻाल्हि खे अञा पूरी तरह मरण न पियो ॾिनो वञे। यानी थी त पोइ पेर त सरकार कया, लेकिन रिंगट पाबंदी वारो जेको आहे उहो जारी आहे। ज़ाहिर आहे सरकार इहा सोचींदी हूंदी त ऐं पोयां बि जेके कुवतूं जेके जिन जी ख़्वाहिश हूंदी त हिन तरफ़ सरकार वधे, त उहो यकदम जेको ही रिएक्शन जे करे एतिरो शदीद रद्द अमल अची वियो, एतिरी घणी तनक़ीद थी त सरकार वक़्ती तौर ते त पोइ ते पेर कया, लेकिन पोइ शायदि सोचियो त न अञा हिन खे डाई डाउन न कजे ऐं इहो प्रेशर इहो माहौल जोड़े रखिजे। लेकिन हिन सां हासिल ज़ाहिर सरकार जेको आहे हिन पार्लियामेंट में मिसाल बहस सारे पार्लियामेंट जो इजलास थींदो, बहस थींदी, लेकिन हिन सां सवाइ आऊं ई अगरि हिन ॻाल्हि खे ईअं सम्झा त हीअ जेतिरी ॻाल्हि हीअ हुलाईंदा रहंदा, ॻाल्हाईंदा रहंदा, हिन ॻाल्हि ते मतिलबु सही ग़लति जवाज़ ॾींदा रहंदा त पाबंदी छो लॻणु खपे PTI ते, उन सां बहितर सरकार जी को नेकनामी कोन वधंदी, को हुनजी को गुडविल न वधंदी, नेशनल ऐं इंटरनेशनल लेवल ते हिन सां तनक़ीद जा वेतर हिकिड़ी बोछाड़ जारी रहंदी सरकार ते। पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे हिकिड़ी हिनमहिल हिकिड़ी आहे न मखमसे में फासी पई आहे त जाए तो जाए कहाँ, इहो मसइलो हूंदो आहे जॾहिं तव्हां वटि हिकिड़ी क्लियरिटी न हूंदी आहे त तव्हांखे प्रिंसिपल्स ते केतिरो बीहणो आहे ऐं तव्हांखे पावर पॉलिटिक्स जा जेके में सभु कुझु जाइज़ आहे, सियासत में सभु कुझु जाइज़ आहे ऐं उसूली सियासत, हिन विच में किथे किथे तव्हां ॿई पासा ॿई ॿेड़ियुनि में सवार थी वञो था, पर किथे किथे वक़्तु अहिड़ो अची वञे थो जिथे ॿेड़ियुनि जो जेको आहे उहो फ़ासिलो वधी वञे थो। यानी हिकिड़ी असूली ॻाल्हि ऐं हिकिड़ी जेका सियासत जी मसलहत या सियासी मजबूरी या इक़्तिदारी मजबूरी तव्हांखे अहिड़ा फ़ैसिला बि कराइण ते मजबूर करे रही हूंदी आहे जंहिंजो उसूलनि सां या हिकिड़ी प्रिंसिपल्स सां को तालुक़ु न हुजे। सो पीपल्स पार्टी लाइ मखमसो थी पियो आहे। टियों ॾींहुं इहे ई नयर बुखारी साहब जेके जनरल सेक्रेटरी आहिनि, इन्हनि चयो त बाबा ही जेके पीपल्स पार्टी जा अॻवान मुखालफ़त कनि पिया PTI ते बैन करण जी, उनजी ज़ाती राय आहे। हाणे ज़ाती राय केरु केरु पियो ॾे, शीरी रहमान साहिबा वाइस चेयरपर्सन आहिनि, वाइस प्रेसिडेंट, अच्छा खुर्शीद शाह साहब सीनियर लीडर आहिनि, रज़ा रब्बानी ऐं ही मुख़्तलिफ़ जेके हुआ, इवन मुराद अली शाह साहब, इहे हुननि जी ज़ाती राय करार ॾिनी वई। टियों ॾींहुं नयर बुखारी साहब डॉन अख़बार सां ॻाल्हाईंदे जेको चयो, पर अॼु त सिधो नयर बुखारी अची वियो, जनरल सेक्रेटरी आहिनि, त न असीं सरकार जा छाकाणि त असीं सरकार जा इतिहादी आहियूं, तंहिंजे करे असीं काबीना जे हर फ़ैसिले सां ॿधल हूंदा। मिसाल सुभाणे काबीना फ़ैसिलो करे थी त PTI ते बैन पाबंदी लॻाई वञे, त नयर बुखारी चवाणी त PTI हुन सां गॾु बीहंदी। हाणे इहो नयर बुखारी जो ज़ाती बयानु आहे या पार्टी बयानु आहे, इहो वरी हिकिड़ो सुवालु आहे। जेतोणीकि हू जनरल सेक्रेटरी आहे, अञा ताईं बिलावल भुट्टो ज़रदारी जो को बि ॻाल्हि, किथे को ट्वीट, किथे को नंढड़ो बयानु, किथे को रिएक्शन अञा ताईं न आयो आहे। दैट मीन्स हीअ ॻाल्हि खे वाज़े करे थो त पीपल्स पार्टी जे अंदरि हिन मामले ते को क्लैरिटी न आहे हीअं ताईं। ऐं हुननि दुआऊं पढ़ियूं हूंदियूं जॾहिं सरकार पाणे पोइ हिते हटी हुई त हिननि बि दुआ कई हूंदी त शुक्र जान छुटी, लेकिन हाणे वरी जॾहिं सरकार हिन ॻाल्हि खे ढोल वॼाए पई पाबंदी जो, त PTI खे पीपल्स पार्टी लाइ को न को चिटो मौक़ुफ़ रखणु ज़रूरी हो। त हींअर डॉन में ई हुनजी ऑनलाइन ते आयो आहे त नयर बुखारी चए थो त असीं सपोर्ट कंदासीं जेको बि सरकार फ़ैसिलो कयो, माना सरकार चवंदी त पाबंदी त बिस्मिल्लाह असीं बि चवंदासीं पाबंदी।
हाँ पीपल्स पार्टी हिकिड़ी सियासी पार्टी ते पाबंदी जो हिमायत करे बहरहाल इहो हिकिड़ो हिन पाकिस्तान जी सियासत में इहो बि हिकिड़ो दिलचस्प मरहलो हूंदो ऐं हैरान कुन मरहलो हूंदो। वींदे चयो जेको ज़रियनि मां कल्ह मूं अख़बार में टियों ॾींहुं पढ़ियो पिए त ज़रियनि मां त इहो आहे त नवाज़ शरीफ़ बि रिलक्टेंट थी यानी तमामु मतिलबु न चाहींदे जंहिंखे सोली सिंधी में चइजे त न चाहींदे हिन फ़ैसिले जी हिमायत कई आहे। मुंहिंजे लाइ उहो बि हैरान कंदड़ ॻाल्हि आहे छाकाणि नवाज़ शरीफ़ या पीपल्स पार्टी अहिड़े फ़ैसिले जी हिमायत कनि इहो मतिलबु हिन सियासत जी ऐं असांजी इक़्तिदारी सियासत जी वॾी बदनसीबी आहे। जब कीअं माना ठीकु आहे तव्हां अनाउंस करे छॾियो बैन कराए छॾियो बैन चई छॾियो तव्हां कैबिनेट फ़ैसिलो करे छॾियो पार्लियामेंट में बहस थी विया पार्लियामेंट में बहस थी विया चयो वेंदो घणो कुझु ॻाल्हायो वेंदो इंडोर्समेंट कई वेंदी इन्हनि जी का लीगल स्टैंडिंग न आहे। लीगल स्टैंडिंग तॾहिं थींदी जॾहिं सुप्रीम कोर्ट मां का शइ थींदी त सुप्रीम कोर्ट जो हींअर जेको फ़ैसिलो आयल आहे उहो सरकार बबांगे दहल थ्रू रिपोर्ट जर्नलिस्ट सम जर्नलिस्ट पाण अची चवनि था पिया त सरकार ने ये फैसला कर दिया है सरकार ये नहीं मानेगी और अपना स्टेट वर्सेस इमरान खान हो गया है बस। हाणे ॿ अलॻि ॻाल्हियूं थी वियूं न हू जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त ही सुप्रीम कोर्ट में वेंदा पोइ कराईंदा ज़ाहिर बैन त उहो त ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त हिननि जे राणा सनाउल्ला जे चवण सां तारड़ जे चवण सां कंहिंजे बि चवण सां इवन पीपल्स पार्टी नवाज़ लीग क्यू लीग MQM सभु चई वठनि इवन पार्लियामेंट चई वठे त हा साईं इन ते पाबंदी हणी छॾियो जेसि ताईं सुप्रीम कोर्ट न चवंदी ऐं सुप्रीम कोर्ट ताज़ो इहो पंहिंजे जेको शॉर्ट जजमेंट ॾिनो रिज़र्व सीटनि में त PTI हिकिड़ी सियासी पार्टी आहे यानी रिकग्नाइज़ कयो अथनि एज़ अ पॉलिटिकल पार्टी बहरहाल ऐं को केस हिननि वटि सुझे कोन पियो। हाणे ॾिसो हिकिड़ी शइ खे ज़बरदस्त करणी आहे न मञिणो आहे ऐं तव्हांखे को न को केस ठाहिणो आहे त पोइ तव्हां इद्दत बि ठाहे वरितो जंहिं केस ठाहिण ते तव्हांखे ख़ान सां तव्हां माण्हुनि जी हमदर्दियूं वधायूं त ईअं ई तव्हां अगरि पार्टी बैन करण जो केस खणी वञो था सुप्रीम कोर्ट में या तव्हां आर्टिकल 6 गद्दारी जो केस ख़ान ते लॻायो था त तव्हां ख़ान खे उन नुक़सान त कुझु बि न पिया पहुचायो थींदो आहे न। ॾिसो करप्शन जा केसिस असां वटि सियासतदान अमूमन हिक ॿिए ते ठाहींदा रहिया आहिनि माज़ी में ऐं इमरान ते बि ठहिया उन ते चई साईं हिन जेको आहे 190 मिलियन पाउंड खाई वियो हा खाई वियो ठीकु आहे हाणे 190 मिलियन पाउंड केरु खाई वियो या हू चवंदो इमरान ख़ान त नवाज़ शरीफ़ और ज़रदारी के जो है न अरबों डॉलर ॿाहिरि पड़े त किथे न किथे थोरो या इमरान ख़ान खाई वियो इमरान ख़ान करप्ट आहे घड़ी खाई वियो तोशा खाना हाणे इन में किथे तव्हां हिकिड़ो जेके हुनजा हामियुनि वटि बि या घटि हामी ख़ान जा उन वटि हिकिड़ो आयोटा डाउट त क्रिएट थिए थो यार पता त उन में त चलो कुझु न कुझु टके खां बि घटि जेको फ़ाइदो थी सघे सरकार खे त भई उनजी बदनामी थिए पई चोरी चोर आहे पर जॾहिं तव्हां इद्दत जहिड़ा केस जॾहिं तव्हां मुल्क सां गद्दारी जहिड़ा केस या तव्हां पार्टी ते बैन जहिड़ा केस ठाहियो था त तव्हां ख़ान जी मदद कयो था तव्हां ख़ान खे नुक़सानु कीअं था पहुचायो ही केसिस सां यूसी डज़न्ट इफेक्ट हिम बल्कि ऑन द कॉन्ट्ररी हुनजी पॉपुलैरिटी वधे थी जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई त फ़ैसिलो आहे न मञींदासीं सरकार ॾिसो न मञींदासीं ऐं स्टेट वर्सिस PTI त न आहे न सर ॾिसो अगरि हिन फ़ैसिले खे न मञियो वियो इहो जुमिलो केरु चयो आहे त ही स्टेट वर्सिस मुनीफ़ फारूक साहब जर्नलिस्ट साफ़ ई आहे न अच्छा पोइ ठीकु आहे पंहिंजी बिरादरी वारा इहो कमु कंदा आहिनि सो लेकिन ॾिसो ही स्टेट वर्सिस PTI त न थियो छाकाणि त फ़ैसिलो PTI थोरी ॾिनो आहे फ़ैसिलो त ॾिनो आहे जुडिशरी ऐं एपेक्स कोर्ट ॾिनो आहे 8 जजनि ॾिनो आहे एपेक्स कोर्ट ॾिनो आहे ठीकु आहे हाणे उहो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो तव्हांजी रियासत जो जुडिशरी हिकिड़ो अहम सुतून आहे यस 3 पिलर्स हूंदा आहिनि चौथों असीं प्रेस वारा त इहो ज़ोरी पंहिंजे पाण खे थंबो ठाहींदा आहियूं एक्चुअली रियासत जा 3 थंबा हूंदा आहिनि चौथों असांखे प्रेस वारनि खे शौक़ु हूंदो आहे त असांखे बि ओल्ड लिटरेचर में 3 वरी इंफ्यूज़ बाद में ऐं प्रेस खे त कैपिटल P लिखिबो आहे असांखे वरी पंहिंजी अहमियत वधाइणी हूंदी आहे प्रेस वारनि खे न त 3 थंबा त उन 3 थंबनि मां हिकिड़ो थंबो आहे जुडिशरी हुनजो फ़ैसिलो आहे हुनखे अगरि हुकूमत नथी मञे
त इट्स गोइंग टू बी गवर्नमेंट वर्सेस जुडिशरी। इहो नथा चई सघूं यस त रियासत वर्सेस रियासत जो त कॉन्सेप्ट रियासत त ख़ुदि जुडिशरी आहे, Yes. मतिलबु हिकिड़ो थंबो आहे हुनजो। यस ठीकु आहे, एग्जीक्यूटिव बि आहे, हुकूमत बि हुनजो थंबो आहे, ॿिनि थंबनि जी ॿई चंड। थंबा विड़ी पिया न। यस पीटीआई किथां आई हिन में? सो अगरि तव्हां नथा मञो सर, ॾिसो हू अॼु मूं कंहिंजो हींअर बयानु पढ़ियो पिए, राणा सनाउल्लाह हो या हिननि जो जेको वफ़ाक़ी वज़ीर कानून आहिनि साहब आहिनि, तारड़ साहब, हू ॿिया तारड़ आहिनि, आज़म नज़ीर, आज़म अलाए हिकिड़े जो कंहिंजो बयानु हो त रिव्यू में वेंदासीं, नज़रसानी जी अपील कंदासीं। तारड़ साहब चवंदा त असांजा सॼा MNAs MP जेके MNA हाणे रिज़र्व सीटनि जे करे हाणे फ़ारिग थी वेंदा, उहे मुतासिर धोर आहिनि, तंहिंजे करे हू नज़रसानी जी अपील पहिरीं छो न हुनखे वठी आयो, बहरहाल नज़रसानी लाइ वेंदा। ॾिसो, नज़रसानी करणु हिननि जो क़ानूनी हक़ आहे, नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल करणु त हिननि जो क़ानूनी हक़ आहे हुकूमत जो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न मञणु जो हुकूमत वटि को बि क़ानूनी हक़ न आहे, त पोइ अगरि तव्हां हुकूमत एपेक्स कोर्ट जो फ़ैसिलो न मञंदी, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न मञंदी, त पोइ अगरि त ही बंदयाल साहब जहिड़ी जुडिशरी हुजे हा, 2 जज हुआ जिन्हनि चयो त पंजाब ऐं KP में इलेक्शन करायो, नज़रिया तहमुल हुन खां पोइ पाण ई हुननि ऐं पोइ हुननि हिकिड़ो नज़रिया तहमुल कढी वरितो, असां हुन खां पहिरीं चवंदा हुआसीं नज़रिया तहमुल आहे, पाण चयो अलाए असांखे तहमुल जो मुज़ाहिरो थो अलाए बंदयाल साहब सिंधी सम्झी असांजी ॻाल्हि करे असांखे कॉपीराइट बि कोन्हे ॾिनई, त नज़रिया तहमुल जो मुज़ाहिरो कयो बंदयाल साहब जी बेंच, त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न मञियो, हुनजो ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, न मञियो न मञियो थी वियो। पर हींअर 8 जज साहिबान आहिनि, ऐं हुन जज साहिबान में जेको नेक्स्ट असांजो चीफ जस्टिस आहिनि यस उहे बि शामिल आहिनि, त तव्हां फ़ैसिलो भाईजान कीअं न मञंदो? त मतिलबु पोइ हिकिड़ो टकराउ आहे, ऐं टकराउ जा नतीजा जीअं मूं अर्ज़ु कंदो आहियां त 2 धुरियूं जॾहिं विढ़ंदियूं आहिनि, इहो त आलम अश्कार ॻाल्हि आहे, नतीजा 2 निकिरंदा आहिनि। हिकिड़ो नतीजो इहो निकिरंदो आहे त हिकिड़ी धुर पसपा थींदी आहे, हिकिड़ी धुर पोइते हटी वेंदी आहे, या ॿियो तरीक़ो हूंदो आहे त को विच में अची वेंदो आहे, ॿिन्ही खे ठाहे वठंदो आहे, ॿिन्ही खे हणी धक ॿिन्ही खे बजाए छॾींदो आहे। कॉलर हिन सां गॾु मनसब डायरी नवाब शमा जी, डायरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, माशाल्लाह सर, ख़ुशि आहियो, ख़ैर आहे सर, अली काज़ी खे बि सलाम ऐं तव्हांखे बि सलाम। सर जीअं त सिंध जो भलोर सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लिगारी जेको आहे सो राति जेको हुनजे ज़ेरे जी बीमारी सबबु PMC अस्पताल नवाबशाह आयो सर, उते जेके आहिनि न इंतिज़ामिया पारां कए बि हिते हुनजे उपाउ जो हुनजे जेके आहिनि न कया विया, जंहिं सबबु उहो वीचारो इंतिज़ाम अहिड़ा न हुया, जेके हुते सहूलियतूं मौजूदु न हुयूं, इन करे हुनखे मेडिकल नंबर 2 में रखियो वियो, ऐं हुनखे जेको आहे सो जेको ICU जी ज़रूरत हुई, बहरहाल ICU में बेड न हुअण करे मेडिकल नंबर 2 में रखियो वियो, ऐं वीचारो तड़पंदे फौत थी वियो सर। ठीकु आहे साईं, बसि सोडल साईं वीचारो गुज़ारे वियो, ऐं तव्हां ऐं असां सभिनी खे तॾहिं यादि आयो जॾहिं हू मरी वियो, ऐं तव्हांखे बि सिर्फ़ु शिकायत मनसर साहब इहा आहे त आख़िर में उनखे हाणे त लास्ट स्टेज ते हूंदो, जेको शायदि कैंसर हुअसि, जी हा शायदि, त उन में त कहिड़े बि ICU में रखी वेठो आहे, 2 टे ॾींहंनि जी ॻाल्हि हुजे हा। सो असां जहिड़नि माण्हुनि खे न हुननि जी असांखे फ़िकर हूंदी आहे, ज़ाहिर ही पहिरें ॾींहं में त पहिरें धक में त 15 ॾींहंनि में बीमार थी त कोन मरी वियो आहे न वीचारो, पर असांखे कंहिंजे लाइ बि आवाज़ु उथारण लाइ ज़रूरी आहे त हू माण्हू मरी वञे, उनखां अॻु असीं कोन कंदा आहियूं। बहरहाल बदनसीबी आहे, पोइ असांजी सूफ़ी रागी हुजे या आम माण्हू रोज़ मरनि था, ज़ाहिर असां वटि मेडिकल सिचुएशन जहिड़ी आहे सो आहे। अच्छा छा सम्झिजे, माना अगरि जे गवर्नमेंट जहिड़े तरीक़े सां अगरि मिसाल जे करे इहा ॻाल्हि मञी वठिजे, चइजे त भई ठीकु आहे नथा मञनि फ़ैसिलो, त जेको पोइ चयो थो वञे एमरजेंसी ऐं इहो, त पोइ त सिर्फ़ु ऑप्शन उहो ई आहे, पोइ हणनि एमरजेंसी, पोइ उनजा बि कोई रास्ता ई न आहिनि, उनजा को हिकिड़ो चकर। सर इमरजेंसी छा हूंदी आहे, सिधो सिधो पोइ चयो न आइन खे फारिग करे, गैर आइनी को कमु कयो, एमरजेंसी त का शइ न हूंदी आहे न सर, नालो सभु एमरजेंसी था खणनि न, हा उहो छा मुशर्रफ साहब 3 नवंबर ते डाउन प्ले था कनि, हा थोरो उनखे हथु हल्को रखनि था। हाणे किताब में लतीफ़ो किसो बयानु थियल आहे, जॾहिं ज़ियाउल खईं पे त ख़ैर नथा हाणे TV ते नथा चऊं, सो मूं किताब में पढ़ियो उहो किसो। सो ॻाल्हि इहा आहे त तव्हां एमरजेंसी नालो ॾियो, आहे मार्शल आहे, तव्हां जेको वणे नालो ॾेई वठो, दैट्स द ओनली वे, बट पोइ इज़ दैट अ वे? न न, हू तव्हां ही त जुडिशरी ऐं PTI हिन सभिनी खे त फारिग करे वठंदो, पर पोइ त सॼो मुल्क आहे, ऐं मुल्क जंहिंजी हालति अॼु तव्हां डिजिटल आदमशुमारी में किसा ॿुधा न,
त जंहिं यानी सिंध में टी वी ते ॾिठो पिए त सिंध में जेको 48% ऑफ गैस ॾिए थो मुल्क खे, हुन जा हींअर बि 5 सैकड़ो माण्हू काठियुनि ते न छेणनि ते मानी पचाइनि था, छेणनि ते मानी पचाइनि पिया अॼु बि। ऐं अलाए केतिरा परसेंट 20% अलाए 19% माण्हू न वधीक मथे न 30% समथिंग माण्हू काठियुनि ते मानी पचाइनि था। असां वटि जेके आहिनि आबादी असांजी पंजाब खां अधु आहे, पर असांजा ॿार जेतिरा सिंध जा ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, उहो थोरो ई फ़र्क़ु आहे पंजाब ऐं असांजे विच में। आबादी में असां खां उहे डबल आहिनि। सो असीं ॿियनि ज़रूरी कमनि सां मसरूफ़ आहियूं। छा करिणो आहे, छा न करिणो आहे, फ़ैसिला हणणा आहिनि, आर्टिकल 6 हणणो आहे। हा, सो ॻाल्हि पई थी त हिन सॼी सिचुएशन में तव्हां वटि ॾिसो कई मसाइल हिन मुल्क सां आहिनि, ऐं असां वटि छाकाणि त फायर फाइटिंग थींदी आहे त अॼु मसइलो साम्हूं उभरी अची वियो आहे। अॼु रुपी डीवैल्यू थिए पियो, वारो कोई या डॉलर ज़ख़ीरा घटिजी विया आहिनि, बिजली जो क्राइसिस थी वियो आहे, एनर्जी क्राइसिस आहे, बेरोज़गारी वधे पई। असीं बसि उन महिल पोइ उनखे लेपापोती करण जी कोशिशि कंदा आहियूं। पर असां वटि अनेक मसइला आहिनि जेके हिननि मां को बि मसइलो जेके ही पाण हींअर मां ॻाल्हायो हिकिड़े ॾींहं में त पैदा कोन थींदा। हिकिड़े ॾींहं में तव्हांजो डॉलर कोन घटिजी वेंदो आहे, हिकिड़े ॾींहं में तव्हांजे रुपी डीवैल्यू न थींदो आहे, हिकिड़े ॾींहं में महांगाई न वधंदी आहे। इहा पॉपुलेशन जेका वधे पई, हिकु टिकिंग बॉम्ब आहे जंहिं ते असीं वेठल आहियूं। ऐं अॼु जेका रिपोर्ट आई आहे त अगरि हिन स्पीड सां पाकिस्तान जी आबादी वधंदी रही त 2050 में यानी अॼु खां 25 सालनि खां पोइ ही पॉपुलेशन डबल ते हूंदी। यानी अगरि अॼु सिंध जी आबादी 6 करोड़ जेको यकीनन ही वधीक आहे सिंध जी आबादी, लेकिन चलो सरकारी अंग खर वठूं था, अगरि 5.5-6 करोड़ हींअर सिंध जी आबादी आहे, तव्हां तसवर कयो त हीअ जॾहिं 12 करोड़ थी वेंदी ऐं असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे, असां वटि रिसोर्सिस कोन्हनि, असांजी रोड्स जी हालत तव्हां ॾिसो, हींअर ई गाॾी हलाइणु मोटरसाइकिल हलाइणु ॾुखी आहे। किथे अच्छा को तव्हांखे हिन ॾिस में किथे को कमु थींदे, को हिन लाइ को रिथाबंदी थींदे नज़र अचे थो? नथो अचे, छाकाणि त असां वटि एतिरा पाइलअप थियल मसइला आहिनि जो असीं चवंदा जॾहिं थींदो सो थींदो, भाई रोज़ पियो थिए न। हीअ जेका अॼु सिंध जी आबादी 6 करोड़ थियल आहे, जेको हिकिड़े ॾींहं में थी आहे। हीअ जेका पाकिस्तान जी अॼु आबादी जेका 24-25 करोड़ ते सरकारी तरह पहुतल आहे, उहे त हीअ 30 करोड़ जे लॻभॻि आहे, छा हिकिड़े ॾींहं में थी आहे। पर असां छो ध्यानु नथा ॾियूं? छाकाणि असीं ॿियनि ज़रूरी कमनि सां मसरूफ़ आहियूं। बेसिक असां बेसिक ई इलाइक़ा खणी था अचूं न, जॾहिं इलेक्शन ई जन तव्हां ख़राबु करे छॾो त उतां ई मसइला पोइ उतां ई फाथा पिया आहिनि। अॼु बि उहो ई सुवालु आहे त गवर्नमेंट वञे थी, नथी वञे, गवर्नमेंट आई आहे, न वई आहे। ऐं ज़ाहिर आहे हुन में जेके मुदाख़लतूं आहिनि, एग्ज़ैक्टली गवर्नमेंट्स हलनि बि अजीब तरीक़े सां थियूं, मतिलबु अचनि बि अजीब तरीक़े सां थियूं, मुदाख़लत जे ज़रिए अचनि थियूं ऐं पोइ हलनि बि पंहिंजी मुदाख़लत सां गॾु थियूं। कॉन्स्टेंट मुदाख़लत हले थी पई हुन में अंदरि। ऐसे एडहॉक जजिस वारो मामिलो PTI त हिनखे अपोज़ करे थी पई, सम्झ में ॻाल्हि नथी अचे वाक़ई छा आहे छा न आहे। आज़म नज़ीर तारड़ साहब चवनि था त भई रिव्यू त उहे ई जज ॿुधंदा, परेशानी छा आहे, का बि अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, ज़रूरत आहे। हू हुनखे अहिड़े तरीक़े सां ॾिसनि था त माना हू को आर्टिकल 6 ऐं इहे जेके केसिस थींदा हुन में असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थींदा या कुझु अहिड़ी का ॻाल्हि। पर पाकिस्तान बार काउंसिल चवे थी त एडहॉक जजिस अगरि तव्हांखे खणण ई अचिणा आहिनि त पोइ जेके सिटिंग सर्विंग जजिस आहिनि फ्रॉम द हाई कोर्ट्स उहे खणी अचो। हीअ नवाज़ण वारी ॻाल्हि सम्झ में असां नथी अचे, तव्हां रिटायर्ड जज खणी था अचो। पर 4 मां 2 त जेको आहे उहो अलविदा करे छॾियो। 2 ॼणा चवनि था त असां कोन थींदासीं, जो असां रोड साइट वरी साॻियो ई हिकिड़ो प्रेशर खे कयो आहे त जेको मूंखे तव्हां सम्झायो त ऐं हिन बहस में नथो पां त लीगल आहे या इलीगल आहे, आइनी या गैर आइनी। ज़ाहिर सुप्रीम जुडिशल काउंसिल रिटायर्ड जजनि खे रखणु चाहे पई त उहो सफ़ा इलीगल त न हूंदो, कॉन्स्टिट्यूशनल प्रोविज़न हूंदो। लेकिन छा हाई कोर्ट में जज खुटी पिया आहिनि? एग्ज़ैक्टली। तव्हां ही बुज़ुर्ग असांजा जेके आहिनि रिटायर्ड जजिस, हिननि खे आणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कहिड़ी ज़रूरत आहे? को हिन खुटी पिया हुजनि, मतिलबु सफ़ा छा मसइलो छा आहे? उहो त मर्ज़ी वारा आहे, ज़ाहिर सुप्रीम कोर्ट आहे, उनजी इस्तिकाक आहे, मर्ज़ी आहे। पर PTI त चवनि था त असीं चैलेंज कंदासीं। पर सिंपल ॻाल्हि आहे, पर त हाई कोर्ट्स मां एलिवेट करे वठनि, पर ज़ाहिर वस वारा आहिनि, जेको सम्झ में अचे उहो कंदा। अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर में। जी सुमरो साहब चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासिर साहब। अस्सलाम वालेकुम काई साहब। सर हाणे ॻाल्हि थी पए त जीअरनि खे जेको आहे असां एज़ाज़ न ॾींदा। मांखे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे CM सिंध खे ऐं
जेको आहे मिनिस्टर ऑफ कल्चर खे त असांखे काज़ी साहिब खे बि साईं अली काज़ी साहिब खे बि ट्रिब्यूट ॾियणु घुरिजे त जेका सिंधी अख़बार जे पढ़ण जो शऊर आहे उहो काज़ी साहिब ॾिनो। जॾहिं पहिरियों 1 रुपए हूंदी अख़बार असां बि हुते पढ़ियासीं, जॾहिं जेको आहे एजाज़ मंगी मौला बख्श चांडियो अली अहमद रिंद साहिब कलाम लिखणु शुरू थियो त बैरोक्रेट जेके हुया सिंधी अख़बार खे माना पढ़ंदा न हुया। ऐं पोइ असां ॾिठो त उन्हनि जे गाॾियुनि में सिंधी अख़बार खे पढ़णु शुरू कयूं। सिंध सेक्रेटरेट में सिंधी अख़बार जो माना पढ़णु हिकिड़ो एज़ाज़ थियो त असांखे घुरिजे त काज़ी साहिब खे हिकिड़ो वॾो एवॉर्ड ॾिजे ऐं पूरी सिंध लेवल ते घुराए करे मिनिस्टर ॿिया इंटेलेक्चुअल वाइस चांसलर सिर्फ़ु हिकिड़ो एवॉर्ड ॾिजे उहो काज़ी साहिब खे ॾिजे। छो त अॼु जेका बि मीडिया आहे सिंधी मीडिया सिंधी अख़बार PTV ते सिर्फ़ु 25 मिंट मिलंदा त इहो सॼो ट्रिब्यूट जेको आहे काज़ी साहिब जो आहे। ऐं सवाइ शेख हयात खे हिकु दफ़े रस्तो पले जे अचो त सिंधी क़ौम चढ़ो जीअं शेख हयात खे ट्रिब्यूट ॾींदो आहे। ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे आदत आहे काज़ी साहिब खे बि हिकिड़ो वॾो ऑनर ॾियूं जेको सिंध में कंहिंखे एवॉर्ड न मिलियो हुजे। थैंक यू सर। ठीकु आहे साईं। सुबूर साहब तव्हांजी महिरबानी, पर आऊं इंतिहाई नड़वत सां ऐं हेठाई वठी चवंदुसि कल्चर डिपार्टमेंट खां त मूंखे थोरो भले हू रखनि पंहिंजो अवॉर्ड पाण वटि, मुंहिंजे लाइ इहो अवॉर्ड काफ़ी आहे साईं। मुंहिंजे लाइ इहा तव्हांजी मञोती तव्हांजो जेको ही मान ऐं इज़त ॾियो था मोहबत कयो था, मुंहिंजे लाइ हिन खां वधीक अवॉर्ड कोई कोन्हे। मूंखे कल्चर डिपार्टमेंट जा अवॉर्ड्स खां असीं ईअं ठीकु कयूं ही भले ॾियनि, ही त कल्चर डिपार्टमेंट त ॾिए न हिननि खे जेके असांजा रागी आहिनि ऐं हिननि जो ख़्यालु ठीकु करे वठे। असां ईअं ठीकु कयूं सही, असांखे सिंध जा माण्हू अगरि मोहबत कनि था ऐं मोट ॾियनि था ऐं प्यारु कनि था, मुंहिंजे लाइ इहो गंज आहे। थैंक यू तव्हांजी वरी महिरबानी। फिच जी रिपोर्ट आई कल्ह टोनी जेका डिस्कस कई त मूडीज़ जी रिपोर्ट हुई, उहा रेटिंग एजेंसी आहे। अॼु फिच आहे, हुनजी उहा रेटिंग एजेंसी आहे। फिच जो वरी थोरो तर्ज़ अमल थोरो घणो आहे, हुननि जो पॉलिटिकल विंग बि आहे हिकिड़ी जेका सियासी हुननि जा आहे, उहो बि करे थी पई एनालिसिस। हू चवनि था त इमरान ख़ान साहिब खे रिलीफ कोई न आहे मिलणो हिन वक़्त ताईं। इमरान ख़ान साहिब फोर्सिबल फीचर ताईं जेल में ई रहंदा। इमरान ख़ान साहिब जेको आहे उहो हिन वक़्तु जेल में वेठल जेको माण्हू आहे उहो सभ खां वधीक पॉपुलर माण्हू आहे। हुननि खे बेस ठाहियो। हुननि चयो आहे त PMLN जेका आहे उहा वधि में वधि लाइकली या वधि में वधि हुननि जी जेका अगरि गवर्नमेंट ठहंदी त उहा 8 महीननि ताईं हली सघे थी पई। छो जो IMF जा जेके बि उन्हनि खे करणा आहिनि रिफॉर्म्स उहे इन्हनि नेक्स्ट मंथ्स में 18 मंथ्स में ई करण जी कोशिशि कई वेंदी। हुननि चयो आहे त गवर्नमेंट जेका आहे उहा मुश्किल आहे त इहे रिफॉर्म्स पुश करे सघे, छो जो अगरि गवर्नमेंट कंदी त पोइ गवर्नमेंट खे जेको आहे उहो प्रोटेस्ट ऐं बाक़ी मुज़ाहिरनि जो सामनो करिणो पवंदो। जी, जीअं तव्हां पाण ॿुधायो वियो त फिच बि हिकिड़ी रेटिंग कंपनी आहे, अमेरिका जी बेस्ड आहे। जीअं उहो मूडीज़ हुई ईअं ही बि फिच बि हिकिड़ी रेटिंग कंपनी आहे जेको ॿुधाईंदी आहे त कंहिं मुल्क में सरमाएकार वञणु खपे न वञणु खपे, उहो पंहिंजा त हिते सरमायो तव्हांजो महफ़ूज़ आहे, हिन मुल्क जी इकॉनमी जो मुस्तक़बिल छा आहे, हिन सभिनी ते हू रेटिंग्स कंदा आहिनि। मूडीज़ असांखे चोथों ॾींहुं जेका ॾिनी रिपोर्ट उन में चयूं त पाकिस्तान जी सिचुएशन इकॉनमी जेका क्रिटिकल आहे, तशवीशनाक आहे। त ॿिए लफ़्ज़नि में अगरि को पंहिंजो डॉलर खणी पाकिस्तान अचणु चाहे थो त सोचे सम्झे अपने रिस्क एंड कॉस्ट पर ऐं चयूं। पर हिकिड़ी ॻाल्हि मूडीज़ बि चई जेका अॼु हिन बि कई आहे फिच वारनि, त मूडीज़ बि चयो त ही जेको इम्प्लीमेंट कंदा जॾहिं IMF जो ही सॼी जेका पैकेज आहे फरमाइशी लिस्ट आहे, त पाकिस्तान में सोशल डिसऑर्डर थियण जी ख़दशो वधी वेंदो। ईअं ही बि चवनि पिया, हिननि जो त पूरो सियासी तजियो थियल आहे फिच वारनि जो त हू ही जेको अगथियूं आहिनि, ही दाणू अमेरिका में वेठा आहिनि ऐं पंहिंजा हुननि जा कनेक्शन हूंदा त ही हुकूमत 8 महीननि खां मथे न हलंदी। अच्छा जी, ख़ान खे रिलीफ न ॾींदा। अच्छा जी, अगरि हिननि IMF जा शर्त मञाइण जी कोशिशि थी त मुल्क में एहतजाज ऐं प्रोटेस्ट ऐं ही शुरू थी वेंदा। हाणे हुनजो तजियो आहे, हीअ अगथियूं आहिनि, हीअ हिकिड़ा अंदाज़ा आहिनि। ऐं हीअ अंदाज़ा ही जेके वर्ल्ड फोरम्स आहिनि इहो को हाँ जे सोजरे ते न कंदा आहिनि। हीअ हिकिड़ो हिननि जो इंफॉर्मेशन बेस्ड इंटेलिजेंट गैस हुजे थो, जेको इंफॉर्मेशन बेस्ड हुजे थो। काफ़ी हिननि वटि सोर्सिस हुजनि था जंहिंखां ही पंहिंजी मालूमात वठंदा आहिनि। सो हू फरमाइनि पिया त पाकिस्तान में स्टेबिलिटी ॾुखी आहे, मुश्किल आहे। यानी जॾहिं चइजे त हीअ हुकूमत 18 महीना हली वेंदी त थी सघे थो 9 महीननि में हली वञे, थी सघे थो 12 में हली वञे। त हाणे ॿियो अमरीकी बेस्ड ऐं दुनिया में ही 2 वॾियूं रेटिंग कंपनीज़ मञियूं वञनि थियूं। हिकिड़ी मूडीज़, हुन बि क्रिटिकल चयो आहे पाकिस्तान खे,
ऐं फिच बि जेको आहे पाकिस्तान जे हक़ में इहो एनालिसिस न आयो आहे, फेवर में न आयो आहे। कॉलर नथा मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? असांजो अलीकाज साहब खां अर्ज़ु आहे त रशिया ॾिना ॿ हिकिड़ा असांखे तोहफ़ा, हिकिड़ो त स्टील में ॾिनो जंहिंखे पाण गवर्नमेंट तबाह कयो, त माण्हुनि हुकुमराननि तबाह कयो। हलंदड़ स्टील मिल में बॉयलर में स्टील पियो हो त उनखे बंदि करायो। हाणे गुड्डू थर्मल पावर स्टेशन आहे, उहा बि रशिया जी ॾिनल आहे ऐं मां सम्झां थो एशिया में 3 नंबर इहो पावर हाउस हुयो, जंहिंखे हींअर बि मां कंहिं सोशल मीडिया ते पढ़ियो आहे त उन जो हशर इहो आहे त उते नॉन टेक्निकल माण्हू ऐं करप्ट माण्हू रखिया अथऊं, जेके तबाही जे किनारे ते उनखे वेंदा आहिनि, विकिणंदा वेंदा आहिनि, खपाईंदा ऐं वेंदा आहिनि, उनखे बंदि कंदा। उन जे साॻियो उते चाइना वारा हया अथऊं, उहे बि कोन था हलनि, पर उन्हनि जी रेंट डॉलर में पाकिस्तान गवर्नमेंट भरे ॾिए थी पई चाइना खे, जेके थर्ड क्लास ऐं कढी अची हिते हयाऊं रंग रोगन करे। त मुंहिंजो आहे त अलीकाज साहिब खे त इन ते कुझु तबसरो कयो त ईअं छा थियो, इदारनि सां छो ईअं असरु थिए थो पियो। महिरबानी। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर दीदार हुसैन टालपुर बदीन मां। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा? जी टालपुर साहब, आवाज़ अचे थो? साईं जी आवाज़ कोन थो वञे। चाचड़ साहब, ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको तव्हां चयो पहिरीं स्टील मिल्स आहिनि, रशिया जा तोहफ़ा हुआ छा हुआ, उन ते नथा पऊं पाण बि। बहरहाल रशियन स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट हुआ, सोवियत यूनियन हो उन ज़माने। त तव्हां पुछो गुड्डू थर्मल पावर, ॻाल्हि इहा आहे त तव्हां स्टील मिल्स बि छो बंदि थी आहे? तव्हां त सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो बयानु करे छॾियो, पर ईअं न आहे, अनेक सबब आहिनि। पर अगरि सभिनी सबबनि खे हिकिड़े जुमिले में आणियूं त बैड मैनेजमेंट हुई न, मिसमैनेजमेंट हुई न, जंहिंखे अगरि तव्हां मुल्की सतह ते खणी वञो त हू बैड गवर्नेंस सॾी आहे, ख़राबु तर्ज़ हुकुमरानी। तव्हांजो PIA चलो रशिया न ॾिनो, पर एॾो शानदार तव्हांजी एयरलाइन हुई जो तव्हां एमिरेट्स ऐं ही वॾी एयरलाइंस खे वञी तव्हां ट्रेन कंदा हो, स्टाफ ट्रेन कंदा। त छा थियो? ईअं तव्हांजा कई इदारा छो बंदि थी विया? इन करे बंदि थी विया, या बंदि थियण ॾे आहिनि, या विकिरो थियण ॾे आहिनि तव्हांजी बैंक्स, तव्हांजा, छाकाणि त तव्हां बैड गवर्नेंस कयो था। गुड्डू ते बि जेको थिए पियो उहो ई बैड गवर्नेंस जो हिकिड़ो आहे। ऐं इहो सिर्फ़ु हिते कोन ॻाल्हि खुटंदी, हीअ तव्हां सखर बैराज जो छा हाल कयो आहे? जी हा, हीअ त अंग्रेज़नि जो तोहफ़ो आहे तव्हांखे, हीअ त रशिया या अमेरिका जो कोन्हे, त अंग्रेज़ बहादुर छॾे विया, ब्रिटिशर्स छा असरु कयो अथव? त ईअं तव्हां पाणी हाणे मतिलबु मूंखे कंहिं ॿुधायो पिए त पहिरीं थींदो त सीज़न ते इरिगेशन वारा पैसा वठंदा, हाणे ॻाल्हि थिए पई त न, पोइ अची वियो किसो मंथली, हाणे वारे ते पैसा पिया वठनि। हर वार त मतिलबु जिथे करप्शन जेका आहे हाणे ॾिहाड़ी बेसिस ते अची वञे, त हिते तव्हांखे शइ ॾिनीसीं, हिते पैसा वठो, त बैड गवर्नेंस पंहिंजे उरूज ते आहे। पोइ हुन में गुड्डू छा, सखर बैराज छा, अलिफ छा ऐं ॿिए छा? कॉलर नथा कनि। दीदार हुसैन टालपुर बदीन मां। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं, मुंहिंजो अली साईं खां हिकिड़ो सवाल आहे। हेलो जी जी आवाज़ अचे थो साईं? जी अचे पियो। हा साईं, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त 15 सालनि जी हुकूमत जेका पीपल्स पार्टी हली आहे न, उन असांजो सिस्टम डिटेल करे छॾिया आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, असां एजुकेशन जेका हुई उहा डिपार्टमेंट मां बदिलजी उहा सीटा ते हली वई आहे, ऐं इहो जेको असां जेका एजुकेशन आहे उनजी ट्रांसफर के मास्टर जी कोन थी थिए, सिस्टम ख़तम थी विया आहिनि। इहे बहाल थी सघंदा या न? छा थी वियो सिस्टम? हाँ ठीक है। मे बी कॉलर शकील काजी नावशामा। जी काजी साहब, क्या कहना चाहेंगे? मैं काजी साहब से ये बात करना चाह रहा था कि ये जो अभी कुछ 2 या 3 रोज पहले जरदारी साहब लाहौर गए थे, तो उनको रिसीव जो है वो मरीम नवाज साहबा ने नहीं किया था एयरपोर्ट से। यही बात हम पहले भी देख चुके हैं, जब बेनजीर साहिबा वज़ीर आज़म थी तो नवाज शरीफ साहब ने रिसीव किया था। तो अब क्या नून लीग और पीपल्स पार्टी में खिलाफत जो है वो मतलब शिद्दत अख्तियार कर गए, और तो एक दूसरे के खिलाफ होने के बावजूद क्या PDM 2 चल सकेगी? शुक्रिया। ठीक। टालपुर साहब, सिस्टम शायदि मूंखे तव्हांजी आवाज़ सम्झ में आयो त टालपुर साहब चवनि पिया त सिस्टम ख़तमु थी विया आहिनि, चाहे इरिगेशन हुजे, सर सिस्टम छो ख़तमु कबा आहिनि? छाकाणि त सिस्टम अगरि हुजे थो त भई 7 वजे मूंखे ऐं यासिर खे हिते वेहणो आहे, पोइ हीअं थियणो आहे, हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, हिकिड़ो कैमरामैन थींदो, हीअ लाइटूं ॿरंदियूं, हीअ थींदो स्टूडियो। हाणे
अगरि ही सिस्टम में असांखे हलूं था त असांजी त का सवाबदीदी न थी रहे, पोइ असीं कंहिंखे राज़ी ऐं कंहिंखे ख़ुशि ऐं कंहिंखे नाख़ुशि कीअं कयूं? अच्छा, अगरि असीं कंहिंखे ख़ुशि न कयूं ऐं नाख़ुशि न कयूं त असांखे ॾोकड़ कीअं मिलंदी? सो सिस्टम आहे पर रिप्लेस थी वियो आहे। हाणे इहो ज़ाती सिस्टम आहे, इहो पैसे जो सिस्टम अची वियो आहे। सिस्टम अॼु बि आहे, बाक़ाइदगी सां हेठि खां मथे ताईं पैसा वञनि था। त सिस्टम जेको नॉर्मल सिस्टम हूंदो आहे, हीअ सिस्टम न जेको असां वटि आहे, उहो त बेसिकली तव्हांखे जेके उसरियल मुल्क आहिनि उन्हनि में थींदो आहे। छाकाणि त जीअं को कामोरो, को वज़ीर, को सियासतदान, को बाअसर शख़्सियत जेको आहे उहो पंहिंजी मर्ज़ी न हलाए सघे। जिथे पंहिंजी मर्ज़ी हलंदी तो सिस्टम कीअं हलंदो? मर्ज़ी हलंदी ना सर। जी हाँ, जी हाँ। काजी साहब देखें, मैं आपकी सारी बात आप जिधर इशारा कर रहे हैं, मुझे नहीं पता कि प्रोटोकॉल में प्रेसिडेंट साहब को रिसीव करने के लिए क्या लाजमन है कि चीफ मिनिस्टर साहब जाएं, क्योंकि वो भी शायद प्रेसिडेंट साहब क्या ऑफिशियल ट्रिप पे थे नहीं थे, ये प्रोटोकॉल्स हैं, ये ब्लू बुक में देखने पड़ेंगे। गवर्नर ही जी, लाजमन तो शायद सिर्फ गवर्नर पे होगा, अगर होगा भी तो जी। तो मैं उसमें क्योंकि मैंने ब्लू बुक में नहीं देखा है, मुझे नहीं पता कि क्या इसके प्रोटोकॉल हैं क्या, तो मैं उसको कोई इशारा नहीं मानता। ये तो अखबारी चटपटी खबर है। असल आपने जो नुक्ता उठाया कि क्या इख्तलाफात बढ़ रहे हैं और ये हुकूमत में साथ चल सकेंगे या नहीं चल सकेंगे। कॉलर अच्छा, मैं आमिर अली कराची में। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? Thank you very much, Yasir. Earlier you were talking about, after the last two or three shows, you were talking about what Modi's rating agency or Finch, what they have said, indicated about the poor economic conditions, yani ka alarming सूरत-ए-हाल है. Even it has been indicated that the government may not survive more than 18 months. So what do you foresee? Then jo akhir natijo cha nikalando, because the current parties, even they are not capable to deal with economy. Jekar aisa IK ji gal kare to unan they have miserably dealt with economy. So akhir jo in days to come solution cha hai. The fuel prices have gone up. And jo fear that the dollar is going to be up to 320. Electricity prices already tamam high हैं। तो आखिर where we are heading to in this situation है, आखिर आम माण्हुनि जे भले लाइ कोई रिलीफ लाइ का इंडिकेशन आहे भी या न? छो जो असां इन में ई उलझंदा रहूं त IK हूंदो या these people are running, आखिर solution छा आहे? even these people who are supporting IK, उन्हनि वटि what are the possible solutions? इन हवाले सां आम माण्हुनि जे लाइ असां छा था फोर्सी कयूं? काज़ी साहब जिन छा सम्झनि था इन बारे में? थैंक यू वेरी मच फॉर टाइम, प्लीज। ठीक। सो काई साहब पहले फरमा रहे थे कि नवाब शाह से कि पीपल्स पार्टी और ये साथ चल सकेंगे नहीं चल सकेगी हुकूमत में। देखिए, मैं इस पर एक बहुत ही सिंपल मेरा नुक्ता है कि जिस दिन तक इस्टेब्लिशमेंट चाहेगी उस दिन तक तो ये नहीं लड़ सकते आपस में। लेकिन जो पार्टियों के अंदर अपने मामलात हैं, यानी नवाज लीग के अंदर खुद नवाज शरीफ और शहबाज शरीफ के मामलात हैं, मतलब मैंने कहा इख्तलाफात हैं, लेकिन ये दो अलग सोचें हैं। इसी तरह से पीपल्स पार्टी के अंदर जो अलग अलग सोचें हैं, ख़ास तौर पे दो सोचें। लेकिन मैं समझता हूँ कि वो ये मामलात हैंडल किए जाएंगे और इस्टेब्लिशमेंट जब तक बिल्कुल ही जिस दिन इस्टेब्लिशमेंट ने इस पे से मतलब इस सिस्टम से अपना हाथ उठाया और आशीर्वाद ख़त्म किया, उस दिन ज़्यादा दिन नहीं लगेंगे इनको आपस में इख्तलाफात इनके बिल्कुल सामने आने में। आमिर साहब जेको ॻाल्हि कनि पिया, हाणे से टाइम थोरो घटि आहे, न त तमामु तफ़सील सां ॻाल्हायूं आहे। ॾिसो तव्हां आख़िरी नुक़्ते जेको आमिर साहब चयो त पोइ वॉट इज़ अ सोल्यूशन, त PTI वारनि वटि बि छा सोल्यूशन आहे? बिल्कुलु ठीकु आहे, हुननि बि को असांखे रोड मैप त न ॾिनल आहे, असां वटि थोरी शेडो गवर्नमेंट्स ठहंदियूं त न, हू पंहिंजो ऑल्टरनेट प्लान ॾियनि इकॉनमी लाइ ॿियनि लाइ। लेकिन आमिर साहब मूंखे इहो ॿुधायो त मुल्क हुजे, कंपनी हुजे, इदारो हुजे, हिकिड़ो घर हुजे, उनमें फर्स्ट थिंग फर्स्ट थींदी आहे त भाई हाउस इन ऑर्डर आणियो। अच्छा, हाउस इन ऑर्डर कीअं अचे जॾहिं असीं हिन स्टूडियो में 4-5 ॼणा के वेठा आहियूं, हिक ॿिए सां झुंडापट लॻा पिया हुजे, हिकिड़े धक हणंदा हुजूं, कैमरा उते निकिरे, ही शयूं हुते निकिरनि, कीअं अचे? सब बेसिक पॉइंट ते जब सो बेसिकली त पहिरीं त ही जेको कन्फ्रंटेशन आहे, ही जेको छेड़ो आहे, हुनखे तबाह करे छॾींदासीं, हुनखे बैन हणी छॾींदासीं, हू चवंदासीं तव्हांखे तबाह करे छॾींदासीं। ही जेको तबाह हिक ॿिए खे करण जी ख़्वाहिशूं रखियो वेठा आहिनि, हिननि जे वारनि मां त केरु हथु कढाए? ही वारनि हथु कढंदा
त पोइ जेको बि हूंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो तइ करे वठो त डेमोक्रेसी आहे त डेमोक्रेसी आहे त भाई घर में त उहो पचणु खपे न जेको घर भातियुनि जी अक्सरियत चए रुगो जेको घरवारी चई छॾे बसि उहो पचंदो छा या वाइस वर्सा या जेको मर्द आहे उहो चवंदो उहो पचे छा जी हा ॿारनि जी ख़्वाहिश खे बि ॾिसजे ॿियनि जी ख़्वाहिशनि खे बि ॾिसजे त डेमोक्रेसी आहे त इट शुड बी पीपल्स चॉइस अगरि माण्हू चाहिनि था त हुननि जा मसइला शहबाज शरीफ़ हल करे बिस्मिल्ला अगरि माण्हू चाहिनि था हुननि जो मसइलो PTI हल करे अच्छा अगरि ख़ान नथो हल करे सघे त ख़ान खे हटाईंदा पाण ई पोइ माण्हू हटाए छॾींदा दुनिया में थियो आहे न हिन में को का नई फॉर्मूला किथां आणे ॾिजे सो सोल्यूशन अगरि तव्हां मूंखां स्पेसिफिक पुछो पिया त साईं इहो ॿुधायो त डॉलर कीअं कंट्रोल थी इहे त गवर्नमेंट ये रिपरकशंस एंड कॉन्सिक्वेंसेस आहिनि इहो गवर्नमेंट डिटेलिंग आहे इहे तफ़सीलात आहिनि बेसिक ॻाल्हि त तइ हल कयो न आमिर साहब त हाउस एंड ऑर्डर आणण लाइ तव्हांखे झुंडापट ही कन्फ्रंटेशन ही झेड़ो ही टकराउ ही कॉन्फ्लिक्ट जेको बि नालो ॾियो तव्हांखे ही पोलराइज़ेशन ही सभु कुझु हिननि मामलनि खे त पहिरीं हल कयो न उहो केरु करण लाइ तयारु न आहियो तबाह करे छॾींदा रहंदो वधाइण लाइ तबाह करे छॾींदासीं जी हा ठीकु आहे सर वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में